भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी में मेन चौक ते JUI पारां हिंदुस्तान में BJP सियासी पार्टी जे अॻुवाण औरत तरफ़ां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी करण खिलाफ़ ॻोठ रब रखियो सोलंगी, ॻोठ याकूब हकड़ो, ॻोठ शरीफ हकड़ो खां अमीर JUI सदाम हुसैन सोलंगी, मौलाना हमादुल्ला सोलंगी, मौलाना अहमददीन मरी जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी वई। रैली में शरीक माण्हुनि हिंदुस्तान खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौके ते अॻुवाण रैली खे ख़िताब कंदे चयो त पार्टी सियासत जमायत BJP पार्टी जे अॻुवाण ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी करे पूरी दुनिया जे इंसाननि जी दिल आज़ारी कई है। असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं, हिननि जे खिलाफ़ हिकु लफ़्ज़ बि बर्दाश्त नथा करे सघूं। हिंदुस्तान हर माज़ ते पाकिस्तान दुश्मन पॉलिसी हुजण जो सबूत ॾिनो है। नबी साईं जे शान में गुस्ताखी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। असांजी जान माल हुर्मत रसूल ते कुर्बान है। हिननि अक़वामी मुत्तहिदा समेत ॿियनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते भारत खिलाफ़ सख़्त एक्शन खणी मुसलमाननि मां बेचैनी ख़त्म कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।